साल जे चौथें सिंधी संगीत प्रोग्राम में अवां सभिनी जो स्वागत है। 10 अप्रैल ते वर्ल्ड सिंधी लैंग्वेज डे मल्हायो वेंदो आहे ऐं अॼु असां हिते वर्ल्ड सिंधी लैंग्वेज मल्हाईंदासीं। असां हमेशह इहो ज़ोर ॾींदा आहियूं त सिंधीअ में ॻाल्हायो, सिंधीअ में ॻायो ऐं अॼु बि उहा ई परंपरा असां हिते क़ाइमु कंदासीं। तंहिंखां सवाइ 13 अप्रैल यानी सुभाणे अमर असांजा जेके भगत साहिब आहिनि कंवर राम उन्हनि जो जनम जो ॾींहुं आहे, त उहो पिणु असां अॼु हिते मल्हाईंदासीं। अॼु जा असांजा स्पॉन्सर आहिनि श्री राम मुरजानी। उहे पाण हिते अची कोन सघंदा छो त ॾाकण न चढ़ी सघंदा आहिनि, पर उन्हनि जा जेके पुट आहिनि श्री दीपक ऐं श्री लक्ष्मण उहे ज़रूरु ईंदा। पंहिंजे पत्नी श्रीमती मोहिनी मुरजानी जे यादि में अॼु जो प्रोग्राम रखायो अथऊं। त अॼु जे स्पॉन्सर आहे, पहिरीं त असां ज़ोरदार तारियूं वॼायूं ऐं हमेशह जीअं असां शुरू कंदासीं राम नाम जी धुनी सां ॻाईंदा अशोक जैन। ओम हरि 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 ओम नमो नारायण हरि ओम नमो नारायण हरि ओम 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 राम नाम जपते रहो जब तक घट में प्राण, कभी तो दीन दयाल के भनक पड़ेगी कान। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम ऐसी वाणी बोलिए मन का पाखो, ऐसी वाणी बोलिए मन का पाखो, औरन को शीतल करे आप भी शीतल हो। हरि ओम 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 दुख में सुमिरन सब करे सुख में करे न को, दुख में सुमिरन सब करे सुख में करे न को, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को हो। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम
आए हैं सो जाएंगे राजा रंग फकीर। एक सिंहासन चढ़ चले, एक बंधे जंजीर। हरि ओम 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 हरि ओम। गांजा भांग अफीम मद उतर जात फिर भार। गांजा भांग अफीम मद उतर जात फिर भार। नाम खुमारी नानिका चढ़ी रहे दिन रात। हरि ओम हरि ओम